फैज़गंज तालके जे अछड़े थर वारे इलाइक़े ॻोठ कंडियारीअ में तालीमदान ऐं उस्ताद मरहूम वकार हुसैन बांभण पारां क़ाइमु कयल लाइब्रेरी अवाम लाइ इल्म जी खाण बणियल आहे। हिन लाइब्रेरीअ में तारीख़, तसव्वुफ़, सियासत ऐं अदब समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 10,000 खां वधीक किताब मौजूद आहिनि, जिते केतिरा ई माण्हू अची मुतालियो कनि था। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मरहूम वकार हुसैन बांभण जे भाउ, भाइटिए ऐं सियासी समाजी अॻवाननि जो चवणु हो त हिन लाइब्रेरीअ सां नौजवाननि खे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। केतिरा ई शागिर्द हिते किताबनि मां पढ़ाईंदा रहनि था। ख़ासि करे नौजवाननि खे जेको आहे सो चवंदो त बाबा अचो हिन लाइब्रेरीअ मां अची फ़ाइदो वठो। मां वॾे वसूक सां चवां थो त अहिड़ी लाइब्रेरी शायदि पूरे तालके में न हूंदी। हीअ लाइब्रेरी हिकिड़े थर जे मोहराणे में आहे ऐं ख़ासि करे नौजवाननि खे दावत ॾींदो त बाबा अचो ही किताब पढ़ो ऐं ही मूं किताब तव्हां जे लाइ वरिता आहिनि। मां त पढ़ां पियो थो, पर ही अचो तव्हां हिननि किताबनि मां अची फ़ाइदो हासिलु करियो। जॾहिं तव्हीं पढ़ंदव तॾहिं तव्हां पंहिंजनि पोयरनि खे पढ़ाईंदव ऐं हिननि मां फ़ाइदो वठो। तमामु घणा दोस्त जेके आहिनि सो रोज़ानो कही ईंदा आहिनि, किताब पढ़ंदा आहिनि। हू हिकिड़ो ख्वाबु खणी आयो त बाबा मुंहिंजे ॻोठ जे नौजवाननि जे लाइ हिते हिकिड़ो कुतुबखानो हुजणु घुरिजे। उन पंहिंजे ख्वाब खे साबिया करण जे लाइ हिते हुन ॻोठ में हिकु लाइब्रेरी क़ाइमु कई। हिन वक़्त बि हिन लाइब्रेरीअ में घटि 10,000 किताब मौजूदु आहिनि, जेका तालके फैज़गंज जे हिन इलाइक़े में हिकु मुनफ़रिद लाइब्रेरी आहे। ऐं चवंदो त तालके फैज़गंज में थी सघे थो अहिड़ी लाइब्रेरी न बि हुजे। बहरहाल हिते काफ़ी दोस्त अचनि था, काफ़ी कुझु पिराए वञनि था। सभिनी नौजवाननि खे इहा ई अर्ज़ु रखंदासीं त सभु अचनि ऐं हिते हिननि किताबनि मां फ़ाइदो वठनि। तमामु वॾी हज़ारनि जे तादाद में जेके किताब साईं जन हिते लाइब्रेरी में रखिया आहिनि त उन्हनि मां सभु फ़ाइदो वठनि। नंढी उमिरि में हिन घणो कुझु सिखियो, जेतिरा एतिरे किताब लाइब्रेरी रखिया जा किताब पिया आहिनि। इन्हनि जी सॼी ॼाण असांखे उस्ताद हिकिड़े वकार हुसैन खां मिलंदी। पंहिंजो वकालत में पढ़ंदा हुआसीं, तॾहिं बि माना हिते लाइब्रेरी जे में जेको किताब फॉलो कंदा हुआसीं। साईं हिकिड़ो तमामु इल्म जो खज़ानो हुयो। वरी साईं खे लतीफ़ साईं जे बारे में तमामु घणो जेको उनो जेको इल्म हुयो, ॼाण हुई। हिकिड़े बैत ते कलाक अदद कलाक पई तहक़ीक़ थींदी। हिते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब आहिनि, शाह जा रिसाला आहिनि, सचल सरमस्त जा किताब आहिनि ऐं उन खां अलावा ॿिया बि तमामु खोड़ किताब आहिनि। रहवासियुनि जो चवणु हो त हू हिन लाइब्रेरीअ मां घणो लाभ हासिल कनि था। नौजवाननि खे लाइब्रेरी मां भरपूर फ़ाइदो हासिल करणु घुरिजे। मोहम्मद साले डायरी, अवामी आवाज़ टीवी, लाखा रोड।